ख़बर शामिल कयूं पिया। ठट्टो खां तालके घोड़ाबाड़ी दे शोरकीअ जे मशहूर ॻोठ वड़ेरो महमद अली शोरो में शोरा बिरादरी पारां शादीअ जी तक़रीब मुनक़िद कई वई। शादीअ जे प्रोग्राम में मीरपुर साखरो जे मशहूर शख्सियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान अदा उस्मान छोरो पंहिंजी शोरा बिरादरी जी शादीअ जी तक़रीब में शिरकत कई। उन दौरान शोरा बिरादरी पारां संदसि शानदार आजा कई वई ऐं शोरा बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख्सियतनि पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरपुर साखरे जे अॻवान अदा उस्मान छोरो खे सिंधी सकाफ़त पटको पग बधाई ऐं लुंगियुनि ऐं अजरकूं पाराए गुलनि जी वर्खा कई वई। उन मौके ते साणस गॾु पीपी अॻवान रईस अयाज़ लाशारी, साबिक़ा ज़िला काउंसिल ठट्टे जो मेंबर रईस मुबारक रिंद, सैद हैदर शाह बुखारी, गुलहसन खासकेली, गुलशर खासकेली, अकरम भोपाणी, अब्दुल्ला मीरा खोर, एसटीपी ज़िले ठट्टे जो अॻवान वड़ेरो अली मोहम्मद मालियो, साबिक़ा वाइस चेयरमैन इब्राहिम डारो, करीम दाद कलमती मौजूद हुआ।